ब्लड प्रेशर, शुगर ऐं कोलेस्ट्रोल समेत मुख़्तलिफ़ बीमारियूं अॼुकल्ह आम थी वयूं आहिनि। कुझु वक़्तु अॻु कहिड़े बि मर्ज़ में मुब्तला थियणु उमिरि सां घणो जुड़ियल हूंदो हो। मतिलबु त हल्की फुल्की खंघि, तोड़े, चेल्ह जो सूरु ऐं ॿिया मसइला वॾी उमिरि खां सवाइ ॿियनि माण्हुनि में घटि ॾिठा वेंदा हुआ। पर हाणे ईअं नथो थिए। अखियुनि जी रोशनी, साह ऐं जहिड़े जूं बीमारियूं, जोड़नि ऐं हॾनि जा मसइला, तोड़े ॿिया केतिरा ई अहिड़ा मर्ज़ आहिनि जेके हर उमिरि जे माण्हूअ लाइ आम बणिजी विया आहिनि। अहिड़ीअ रीति शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रोल में वाध ऐं कुझु ॿियूं बीमारियूं तक़रीबन हर घर जो मसइलो बणिजी चुकियूं आहिनि, जेके इंसान जे लाइ इंतिहाई ख़तरनाक साबित थियनि थियूं। इहे अहिड़ा मसइला आहिनि जंहिंजो ॻांढापो मख़सूस खाधनि सां जोड़ियो वेंदो आहे ऐं इन्हनि मर्ज़नि में मुब्तला थियण जो वॾो सबबु बि खाध खुराक खे चयो वञे थो। पर हिकु जापानी प्रोफेसर अहिड़ी हैरत जोगी रिसर्च कई आहे जेका हिन वक़्त ताईं जे अहिड़े ख़्याल खे मुकमल रद्द करे थी। सिहत जे माहिर इन्हनि बीमारियुनि जा अहिड़ा सबब दरियाफ़्त कया आहिनि जेके ॼाणे न रुॻो अव्हां खे हैरत थींदी, पर जेकॾहिं अव्हां चाहियो त बिना कंहिं वॾी तकलीफ़ ऐं ख़ौफ़ जे अहिड़ियुनि बीमारियुनि खां महफ़ूज़ बि रही सघो था ऐं पंहिंजी मर्ज़ीअ जा खाधा पिण खाई सघो था। अॼु असां अव्हां खे कुझु अहिड़ियुनि बीमारियुनि ऐं उन्हनि जे आम सम्झो वेंदड़ सबबनि बाबति ॿुधाईंदासीं जेके हक़ीक़त में उन्हनि जा सबब नाहिनि हूंदा, पर उन्हनि खे उहे बीमारियूं ॾियण जो वॾो सबबु सम्झियो वेंदो आहे। इन सां गॾु अव्हां खे इन्हनि बीमारियुनि जे असुल सबबनि बाबति पिण ॿुधायो वेंदो। मादे जी तेज़ाबियत अॼुकल्ह जे आम मसइलनि मां हिकु आहे जेको वरी मुख़्तलिफ़ मसइलनि जो सबबु पिण बणिजे थो। हिन वक़्त ताईं मादे में तेज़ाबियत खे ग़लति सलत खाध खुराक खाइण सां जोड़ियो वेंदो आहे, पर जापानी प्रोफेसर जो चवणु आहे त मादे में तेज़ाबियत जो सबबु उक्ता सुक्ता खाधा खाइण न, पर ज़हनी बेचैनी आहे। अहिड़ीअ रीति जापानी माहिर चए थो त कोलेस्ट्रोल जी सतह में वाध जो असुल सबबु तणब वारियूं शयूं न, पर जिस्मानी सुस्ती आहे। प्रोफेसर खे तहक़ीक़ मां इहा बि ख़बर पई आहे त सीने ऐं साह सां जुड़ियल मसइला जिस्म में ऑक्सीजन जी खोट जे करे न, पर घणे ॾुखनि ऐं सदमनि जे करे थियनि था। इन सां गॾु हिन इहो बि ॿुधायो त शुगर जो मर्ज़ जिस्म में ग्लूकोज़ वधण जे करे न, पर ज़ाती अना पंहिंजे मौक़िफ़ ते हरूभरू शिदत अख़्तियार करण ऐं ज़िद जे करे थींदो आहे। माहिर जो चवणु आहे त जिगर जी बीमारियुनि जो सबबु निंड में बेतरतीबी ऐं नफ़्सियाती खलल नाहे, पर मायूसी ऐं कंहिं बि मक़सद खां दिलि टुटी पवण जे करे जिगर जूं बीमारियूं थियनि थियूं। संदसि इहो बि चवणु आहे त दिलि जी बीमारियुनि ऐं रत जी रगुनि जा मसइला रत जे वहकिरनि में घटिताई जे करे न, पर इत्मीनान ऐं सुकून जी खोट जे करे थियनि था। न रुॻो एतिरो, पर जापानी प्रोफेसर उन्हनि बीमारियुनि जे सबबनि जो तनासुब पिण ॿुधायो आहे। जापानी माहिर जो चवणु आहे त इन्हनि बीमारियुनि में मुब्तला थियण जा 50% रूहानी सबब आहिनि, 25% नफ़्सियाती, 15% मुआशरती, जॾहिं त 10% ऑर्गेनिक मतिलबु नामियाती सबब आहिनि। सिहत जे माहिर तहक़ीक़ खां पोइ सेहतमंद ज़िंदगी गुज़ारण जे ख़्वाहिशमंदनि खे मशवरो ॾिनो आहे त जेकॾहिं अव्हां बीमारियुनि खां महफ़ूज़ ऐं सेहतमंद ज़िंदगी गुज़ारणु चाहियो था त पंहिंजी दिलि ऐं दिमाग़ जी हिफ़ाज़त कयो। इन लाइ अव्हां खे कूड़, साड़, बुग़्ज़, नफ़रत, कावड़, तकबुर, इंतिहा पसंदी, शिदत पसंदी, सुस्ती, गार गंद, बखीलाइप, ॿियनि ते टोकूं करण, लालच, मुनाफ़िकी ऐं धोखेबाज़ी ऐं अहिड़ी सोच खां पासो करे माण्हुनि सां दरगुज़र, पुरएतमाद, खुलूस, सचाई, रहमदिली ऐं माठीणे अंदाज़ वारो किरदारु अख़्तियार कयो।